हज़रत शेख जियो। ही शेख जियो वॾे शान वारो करामतनि सां सींगारियल रूहानी मजलिसनि जो सरवाण वॾनि औलियानि ऐं मशाइखनि मां आहे। उनखे हिदायत जे नूर सबबि मकली जो ॾीओ चवंदा आहिनि। संदसि पेशानी मां हिदायत ऐं मार्फत जो नूर ज़ाहिर हो। घणा ई माण्हू संदसि फैज़ जे असर खां हक़ीक़त खे वञी रसिया ऐं घणा संदसि बरकत खां वञी रूहानी माना जी मुल्क में पहुता। रिवायत आहे त शेख जीए जी हिकु ख़ादिम जी नज़र घटि थियण लॻी ऐं आख़िरकार अखियुनि खां वेही वियो, पर मुर्शिद जी ख़िदमत में हाज़िर रहंदो हो ऐं कॾहिं बि उन तकलीफ़ जी मुर्शिद सां ॻाल्हि न कयई ऐं सबर खां कमु वरिताई। शिकायत जो अखर बि ज़बान ते न आंदई ऐं बिड़क बि ॿाहिरि न कुछियो। हिकु ॾींहुं शेख उन खां हाल पुछियो। उन अर्ज़ु कयो, अखियुनि जे नूर ख़तमु थियण जो ॾुखु कोन्हे, पर मूंखे ॾुखु इहो आहे जो दिलि जी अखि बि नाबीन आहे। उन साबिरीन मुरीद जे जवाब शेख जी दिलि में ॾाढो असरु कयो ऐं वजद में अची वियो ऐं उन मुरीद ते फैज़ ऐं असर वारी नज़र धरियाई त उन जी दिलि जी अखि खुली पई ऐं ज़ाहिरी अखियूं बि रोशन थी पयूं।